हिते कासिमाबाद जे हवाले सां कासिमाबाद जो मसला आहे ही जो मुंहिंजो सवाल आहे ऐं कासिमाबाद जे स्टोरी कयां पियो उन में ठीक है। ठीक है हूं कमेंट्स वठां ठीक है ठीक है ठीक है हाँ कासिमाबाद एक्शन कमेटी स्ट्रगल की वरी साईं हैदर शाह जी अॻवानी में करे हिकिड़ो धर्म हुयो अब पहिरियों नालो लॻो डीसी न खपे वासा जो डायरेक्टर न खपे बरान नेट बुख हड़ताल 4 ॾींहं उहो बि थी ॻाल्हियूं थी शरीफ़ कासिमाबाद मसला पोइ हाणे तव्हां छा था सम्झो असांखे कासिमाबाद जी ज़िंदगी में कासिमाबाद सही था चओ मरी साहब तव्हां 100% सही चयो आहे कासिमाबाद सां हिकिड़ो फ्रॉड पियो थिए कासिमाबाद अख में कुखे पियो दहशतगर्दनि खे एस्टेब्लिशमेंट खे ऐं भत्ताखोरनि ऐं क्रिमिनल्स खे कासिमाबाद खे तबाह करण में सभु शरीक आहिनि भत्ताखोर क्रिमिनल एस्टेब्लिशमेंट ऐं पीपल्स पार्टी जा चूंडियल पीपल्स पार्टी जा 37 वज़ीर MNA MP कासिमाबाद में रहनि था 37 ॼणा ऐं कासिमाबाद जूं घिटियूं गंद जो ढेरनि गटर उथलियल आहिनि ट्यूबलाइट्स आहिनि कोन रोड ऐं रस्ता आहिनि कोन हॉस्पिटल्स आहिनि कोन एजुकेशन आई कान्हे इन ते मूं कॉन्स्टिट्यूशनल पिटीशन फाइल कई आहे उन ते सिंध हाई कोर्ट नोटिस इशू कया आहिनि ऐं उन ते हाणे वरी परीहं या आरीहं डेट लॻण वारी आहे कासिमाबाद खे ड्रेनेज ॾिनी वञे पॉलिटिकल पार्टियूं पॉइंट स्कोरिंग छॾीनि पॉलिटिकल पार्टियूं सम्झनि पियूं त भत्ताखोरी ऐं क्राइम जे आड़ में हू हुते पंहिंजा पंजा खोड़ींदियूं त उन्हनि जी ग़लतफ़हमी आहे ऐं तव्हांजे ज़रिए ॿुधायां कासिमाबाद में ईंदड़ इलेक्शन में MP जी सीट ते कासिमाबाद में अवामी तहरीक इलेक्शन लड़ंदी तव्हांजे ज़रिए ब्रेकिंग न्यूज़ पियो अनाउंस कयां ईंदड़ इलेक्शन में कासिमाबाद जे प्रोविंशियल सीट ते अवामी तहरीक जो कैंडिडेट हूंदो या हूंदी का भेण थी सघे थी को भाउ थी सघे थो अज़ीज़ निज़ामानी थी सघे थो नूर अहमद कातियार थी सघे थो अयाज़ लतीफ़ पली जो थी सघे थो को बि कैंडिडेट थी सघे थो उहो कासिमाबाद जी सीट ते विढ़ंदो ऐं असीं कासिमाबाद में हिन हुकुमरान टोले खे करप्शन जी रांदि खेॾण कोन ॾींदासीं कासिमाबाद जी सिविल सोसाइटी खे अॻियां अचणु खपे कासिमाबाद में ब्यूरोक्रेट्स वेठा आहिनि उहे करोड़ रुपया खाई विया आहिनि अॻूणा नाज़िम खाई विया हिते जे ज़ूलॉजिकल गार्डन लाइ मूं पिटीशन दाख़िल कई उन लाइ करोड़ रुपया आया उहो नाज़िम खाई वियो ऐं हाणे भत्ते जे नाले में पर्चियूं पई वरितियूं वञनि अंदरि घेरण जी 10 रुपया पर्ची 15 रुपया पर्ची पार्किंग जी 20 रुपया पर्ची उहे पैसा वञनि किथे पिया उहे ख़र्च किथे पिया थियनि जेको ही 5-7 करोड़ रुपया हफ़्ते में कमाइनि था कासिमाबाद जे राणी बाग ते जेके पर्चियुनि जा इहे पैसा किथे पिया ख़र्च थियनि ज़ाहिद बुरगड़ी साहब छा कयो आहे मौला बख्श चांडियो साहब हिते रहे थो छा कयो अथसि अमीर अली शाह जामोट साहब छा कयो आहे कासिमाबाद लाइ ऐं सिंधी माण्हू हुन खां सवाल छो कोन था पुछनि कासिमाबाद जा रहवासी कासिमाबाद में रहंदड़ पीपल्स पार्टी जे वज़ीरनि जे घर जे आॾो घेराव करे छो नथा वेही रहनि तंहिंजे करे कासिमाबाद जे मसइलनि ते असीं गॾु आहियूं सपना गॾु आहे सिंधियूं समूरी पॉलिटिकल पार्टीज़ गॾु आहियूं पर कासिमाबाद में भत्ताखोरी ऐं क्राइम बि ख़तमु करणो पवंदो केबल ऑपरेटर्स खां चंदा पैसा बिल्डर्स खां पैसा दुकानदारनि खां पैसा राति जो माण्हुनि जे घरनि में धाड़ा न्याणियुनि जी असांजी अॻी हिकिड़ी चनड़ भेण आहे असांजी साफ़ी भेण हुई उन सां बदतमीज़ी थी उन बदतमीज़ी कंदड़ गिरफ़्तार थिया उन्हनि ते कार्रवाई थियणु खपे कासिमाबाद में जेके गुंडा आहिनि उन्हनि जो घेराव तव्हांखे असांजा साफ़ी भाउर निशानदेही छो कोन था कनि कल्ह या सिंध यूनिवर्सिटी वारी कॉन्फ्रेंस में अंदरूनी इजलास में ॻाल्हि थी त हिकिड़ी तंज़ीम छा हिकिड़ो गुंडो अची क़तल करे त छॾे तव्हीं पाण चऊं हिकिड़ी तंज़ीम हिकिड़ो भतो वठी वञे उन भते खोर जे डप खां साफ़ ई लिखे त हिकिड़ी तंज़ीम जा माण्हू भतो वठी विया नालो छो नथा वणो नालो नवाज़ शरीफ़ जो खणबो आसिफ ज़रदारी ते मज़मून लिखबा चीफ जस्टिस ते लिखबा इमरान ख़ान जे ख़िलाफ़ लिखबो अयाज़ लतीफ़ पली जेके फिरी अचबो त अयाज़ लतीफ़ पली जा जमुर त आया कान्हे पर शागिर्द तंज़ीम जे गुंडे जो नालो न खणबो कासिमाबाद जे भतेखोर आउं तव्हांखे सलाम कंदुसि जॾहिं तव्हीं भत्ताखोर जो नालो ॾींदो सुभाणे पंहिंजे राइटर में आउं तव्हांजे काविश सुकार जूं 1000 कापियूं वठण जो ऐलान थो कयां जेकॾहिं तव्हीं 100 भत्ताखोरनि जो नालो ॾियो 100 भत्ताखोर कासिमाबाद में वठण जी लिस्ट ॾियो 1000 कापियूं तव्हांजूं सुकार जूं अवामी तहरीक ख़रीद कंदी जेकॾहिं 100 ॼणनि जा नाला ईअं न मोहम्मद अमीन अब्दुल रहीम ईअं न ज़ात सां फलाणो पुट फलाणे जो रहंदड़ भिटाई नगर फलाणो पुट फलाणे जो रहंदड़ फलाणो नसीम नगर प्रिंस टाउन ऐं फलाणी तंज़ीम सां तालुक अहिड़नि 100 भत्ताखोरनि जा नाला ॾियो तव्हांजो 1000 कापियूं सुकार जो अवामी तहरीक वठंदी भत्ताखोर जो नालो आई कोन्हे के माण्हू छा तंहिंजे करे नाला खणो पॉइंट आउट कयो स्टैंड वठो हींअर जुडिशरी आज़ादु अथव मीडिया वॾो रोल पई करे तव्हां जेको इहो जहाद अथव तव्हां वॾो बहादुरी जो कमु था कयो जेकॾहिं तव्हां एक्सपोज़ था कयो कासिमाबाद में क्राइम खे करप्शन खे ऐं डेवलपमेंट जे कमनि जी रुकावट